पाकिस्तान लाइ अमेरिका जे सफ़र ते नई पाबंदियुनि जो ख़दशो। ट्रंप इंतज़ामिया तरफ़ां 43 मुल्कनि जे शहर ते सफ़री पाबंदियुनि जी मनसूबाबंदी। अमेरिकी अख़बार जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान खे ऑरेंज लिस्ट में शामिल कयो वियो। ऑरेंज लिस्ट में बेलारूस, हैटी, म्यांमार, रूस ऐं तुर्कमानिस्तान बि शामिल। उन्हनि मुल्कनि जे शहरनि खे इमिग्रेंट सियाहती वीज़ा महदूद कया वेंदा। वापार लाइ ईंदड़ मुसाफ़िरनि खे शर्तुनि सां गॾु अमेरिका दाख़िला मिली सघंदी। रेड लिस्ट में शामिल अफ़गानिस्तान, ईरान, शाम, यमन, उत्तर कोरिया शामिल। अमेरिकी नायब सदर जो चवणु आहे त ग्रीन कार्ड रखंदड़नि खे अमेरिका में मुस्तक़िल रहण जो हक़ हासिल नाहे। अमेरिकी शहरनि जा हक़ उन्हनि माण्हुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि जेके ग्रीन कार्ड रखनि था। कराची जे शहरनि लाइ स्टेट ऑफ द आर्ट मनसूबो ठाहियो वेंदो। सिंध हुकूमत पको पह करे छॾियो आहे त अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। BRT मनसूबो वक़्त खां पहिरियां मुकमल कंदासीं। येलो लाइन BRT सेप्टेम्बर 2025 में मुकमल थियणो हो। मूंखे मई ताईं जो वक़्तु ॾिनो वियो आहे त मुकमल थींदो। रेड लाइन BRT ते यूटिलिटी जी मुंतक़िली जो मसइलो आहे। ॿिया इदारा कमु करे रहिया आहिनि पर माण्हू सम्झनि था त असां कमु न करे रहिया आहियूं। ग्रीन लाइन हेडिंग ओवर में कुझु मसइला आहिनि जेके जल्द हल कया वेंदा। ॾींहं राति कमु हली रहियो आहे। ट्रांसपोर्ट खातो सुठे तरीक़े सां कमु करे रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में ॼाम सादिक पुलवट येलो लाइन BRT मनसूबे जो जाइज़ो वठण खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। हुन चवणु आहे त वज़ीर आज़म 180 बसूं ॾियण जो वाइदो पूरो करे ऐं कराची जे शहरनि खे बसूं फ़राहम करे पीपल्स बस सर्विस खे आउटसोर्स कयो वियो आहे। जेकॾहिं को घटि में घटि पघार खां बि घटि ॾींदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ग्रीन लाइन जा भाड़ा न वधाईंदासीं, सहूलियतुनि में इज़ाफ़ो कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त सरकारी ख़ज़ाने ते वधीक भार न पवे। सिंध हुकूमत आई वर्क फॉर सिंध पोर्टल मुतारिफ़ करायो आहे त जीअं बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम थी सघनि। नौकरियूं कंदड़ औरतुनि खे पिंक स्कूटर्स मुफ़्त फ़राहम कया पिया वञनि। पिंक टैक्सी बि जल्द मुतारिफ़ कराई वेंदी। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जे मुतबादिल एनर्जी जी नई पॉलिसी खे रद्द करे छॾियो। PP जे मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरी जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां नेट मैटरिंग जी कानून में ज़ालमाणियूं तब्दीलियूं क़ाबिल मुज़म्मत आहिनि। शमसी तवानाई वाइपेदारनि खे 27 रुपया फ़ी यूनिट बदिरां सिर्फ़ 10 रुपया फ़ी यूनिट ते बिजली विकिरो करण ते मजबूर कयो पियो वञे। इहो अमल मुतबादिल एनर्जी साफ़िन ते सिधी रीत हमलो ऐं पाकिस्तान जे क़ाबिल तजदीद तवानाई जे मुस्तक़बिल सां गद्दारी आहे। वाइपेदारनि खे क़ौमी ग्रिड मां 65 रुपया या उन खां वधीक फ़ी यूनिट जी क़ीमतुनि ते बिजली ख़रीदण लाइ पाबंद कयो वेंदो आहे। वफ़ाक़ी हुकूमत ग्रीन एनर्जी ते हलंदड़ वाइपेदारनि जी हौसला अफ़ज़ाई करण बदिरां उन्हनि सां खुलियल जंग करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 190 मिलियन पाउंड जी लागत सां तामीर थींदड़ दानिश यूनिवर्सिटी जी पीढ़ जो पत्थर रखी छॾियो। 190 मिलियन पाउंड जी रक़म क़ौमी ख़ज़ाने में मुंतक़िल करण ते चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी ऐं अॻूणे चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो थोरो बि मञियो। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो आहे त नौजवाननि खे तालीम जा मौक़ा हिकु जहिड़ा फ़राहम करणु पहिरीं तरजीह आहे। तालीम जे ज़ेवर सां मालामाल क़ौमूं ई तरक़ी कंदियूं आहिनि। नौजवाननि खे बहितरीन तालीमी सहूलियतुनि जी फ़राहमी जी हिकमत अमली ते अमल पहिरियों ईंदड़ साल 14 अगस्त ते दानिश यूनिवर्सिटी जे 5हें सेशन जी शुरूआति थींदी। दानिश यूनिवर्सिटी में सिर्फ़ मेरिट ते दाख़िला ॾिनी वेंदी। दानिश यूनिवर्सिटी दुनिया में मुमताज़ दर्सगाहुनि जे मुक़ाबले में पंहिंजो मक़ाम पैदा कंदी। दानिश यूनिवर्सिटी में आलमी मयार जी तालीम ॾिनी वेंदी।